इहो बेहतर आहे, पर साइमा असांखे अंकल रहीम जो केस रिव्यू कराइणो पवंदो ऐं उन जी ज़मानत लाइ इस्लामाबाद ज़रूर वञणो पवंदो। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे त का बि अहिड़ी ख़बर अख़बार में शाया न थिए। इहो कीअं थींदो मूंखे सम्झ में न पियो अचे। पाण आपी सां ॻाल्हायूं त शायदि उन्हनि खे पापा जे मामलात जी वधीक ख़बर हुजे। हाँ पे मां हॉस्पिटल जे भरिसां ई आहियां। महराज पापा जे केस जे बारे में कुझु ॻाल्हाइण चाहे थो, तव्हां मिली सघो था? हाँ बस मां बि पुॼां थी, तव्हां अस्पताल जे ॿाहिरि लॉन में अचो, मां बस पुॼां थी। आपी हिते ई आहे छा? हाँ आपी त अचे पई, पर महराज तूं वटि पापा जे केस जे ख़िलाफ़ जेके बि ऑप्शन हुजनि उहो तूं ओपनली शेयर कजां, छो जो पापा असांखे हमेशह अहिड़े मामलात खां परे रखियो आहे। शायदि आपी जी नॉलेज में बि अहिड़ियूं ॻाल्हियूं न हुजनि। ओके ओके बाबा, यू डोंट वरी। सूमल जे एक्सीडेंट जो सिधो शक मूं ते ई वियो आहे। संदसि वालदेन जे जेको रवैयो ॾेखारियो आहे उन मां लॻे थो त मामिलो वधीक ख़राब थींदो। अॼु सुभाणे सूमल खे होश अची वेंदो। हू बि जेकॾहिं अहिड़ो को बयान ॾे थी त मुंहिंजी साख ख़तम थी वेंदी ऐं मां पिणु मीडिया एजेंसी जी नज़र में अची वेंदुसि। सूमल खे इहो एतमाद ॾियारियां त मथसि उहो हमिलो संदसि अॻूणे मुड़ुसु सैफुल्ला करायो आहे त बहितर थींदो। पर सूमल जा वालदेन त रिज़ल्ट कढियो बीठा आहिनि, उनजो छा कयां? आकाशी किथे आहिनि हिनमहिल? सर शहर खां ॿाहिरि आहियां, हुकुम कयो। सूमल त बची वई आहे, पर उन्हनि जे पेरेंट्स जो शक मूं ते वियो आहे। सर चओ त पोइ उन्हनि खे बि लेटायां। न कुझु अहिड़ो कर जो शक सूमल जे अॻूणे मुड़ुस ते वञे। सर मां छा कयां, अव्हां ई ॿुधायो। मां त इहो सोचां थो त अख़बार में अहिड़ी ख़बर हल रहा है त इहो एक्सीडेंट न, सोचियल सम्झियल हमिलो हुयो ऐं इहो हमिलो सूमल जे अॻूणे मुड़ुस करायो हुयो। ठीकु आहे सर, मां करे थो वठां, तव्हां बेफ़िक्र थी वञो। ओके बाय बाय। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।